अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम ग्लोबल रिव्यू में भलीकार मां यहाँ जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, ग्लोबल रिव्यू में असां इंटरनेशनल जका सूरत हाल होंदी है वह पॉलिटिकल हुजे या जंगुनि के हवाले से हुजे, पाण इन प्रोग्राम में डिस्कस कंदा आहियूं आलमी सतह ते अहम इशूज़ के। पाण मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में गुज़िरियल कुछ प्रोग्रामनि में इसराइली फ़लस्तीन के हवाले से जिक्र किया है त इसराइल और फ़लस्तीन के विच में हलंदड़ कशीदगी कॾहिं ख़त्म थींदी, पर अहिड़ी सूरत हाल के विच में ईरान और इसराइल की जेका कशीदगी है उहा हिन वक्त लाइम लाइट में है। उहा पूरी दुनिया की जेका भी मीडिया है उनकी कवरेज हिन वक्त ईरान और इसराइल वारी कशीदगी ते है। फ़लस्तीन और इसराइल वारो इशू हलंदड़ हुयो, जंहिंमें इहो ख़दशो भी ज़ाहिर कयो पियो वियो त जेकॾहिं इहा सूरत हाल बंदि न थी, फ़लस्तीनियुनि ते थींदड़ ज़ुल्म बंदि न थियो त थी सघे थो को न को मुल्क इन विच में इन्वॉल्वमेंट करे, उहा का फौजी इन्वॉल्वमेंट थी सघे थी या का ॿी तरह का ॿी जेका है कंहिं क़िस्म जी बि इन्वॉल्वमेंट थी सघे थी। अहिड़ी सूरत हाल में असां ॾिठोसीं त पहिरियां इसराइल ईरान जे कौंसल जनरल ते जेको आहे कौंसल खाने ते हमलो तो करे, उन में इस ईरानी कुछ अहलकार जेके आहिनि उहे शहीद था थियनि। उनजे बदले में ईरान इहो बयान थो ॾिए त हू जेको आहे भरपूर जवाबी कार्रवाई कंदो। या असां ॾिठोसीं त ईरान पारां भरपूर जेका आहे कार्रवाई कई वई इसराइल खिलाफ, इसराइल ते तकरीबन जेके आहिनि 200 जे लगभग मुख़्तलिफ़ हंधनि ते मिसाइल हमला कया विया ऐं उनखां पोइ इसराइल ते जेको आहे उहो फुल स्टॉप न कयो, बल्कि इसराइल वरी ईरान जे शहर इस्फहान जे जेको आहे आस पास में उन जो कुछ फौजी अड्डा आहिनि उन ते हमला कया आहिनि। हाणे हिकिड़े पासे रशिया ऐं यूक्रेन जी जंग आहे, ॿिए पासे इसराइल ऐं फ़लस्तीन पाण में विढ़नि पिया, टे पासे जेकॾहिं ईरान ऐं इसराइल वारी जेका जंग आहे या कशीदगी वारी सूरत हाल आहे, इहा जेकॾहिं हर गुज़रंदड़ ॾींहं खां पोइ ॿई मुल्क हिक ॿिए खे जवाब ॾियणु शुरू कंदा ऐं हिक ॿिए ते हमला करणु शुरू कंदा त पोइ छा या इन हमलनि खे अहिड़ी सूरत हाल के टी आलमी जंग जो नालो ॾेई सघिजे थो, या इहो चई सघिजे थो त इहा टी आलमी जंग जी शुरूआत थी चुकी है। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी त दुनिया हिन वक्त जंहिं अंदाज में मुख़्तलिफ़ जेके 7-8 एटमी क़ुवतूं आहिनि दुनिया में, जेकॾहिं उहे बि अहिड़ियुनि जंगनि में अची शामिल थींदा ऐं एटमी हथियार जो जेको आहे उहो इस्तेमाल सरेआम कयो वेंदो त हिन धरती जो हिन दुनिया जी जेका आहे उहा सूरत हाल छा बीहंदी ऐं केतिरे हद ताईं तबाही थी सघे थी। पाण इन सॼी सूरत हाल ते अॼु जे प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। बदर समेजो साहब असां गॾु मौजूद आहिनि, पाण इंटरनेशनल इश्यूज़ ते जेको आहे उहा गहरी नज़र रखंदड़ आहिनि। बदर साहब, वॾी महिरबानी असांखे वक़्तु ॾियण जे लाइ। पाण गुज़िरियल कुझु प्रोग्रामनि में इसराइल ऐं फ़लस्तीन जे हवाले सां ज़िक्र पे कयोसीं, जिते हिकिड़े पासे इसराइल वटि हैवी जेके आहिनि हथियार हुया, ॿिए पासे मासूम फ़लस्तीनी शहरी हुया, उन्हनि जो मुक़ाबिलो असां पे ॾिठो ऐं उन्हनि जी फाइट पे ॾिठीसीं। अहिड़ी सूरत हाल में ईरान जंहिं वटि बि जेके आहिनि मिसाइल ऐं एटमी हथियार आहिनि, इसराइल वटि बि आहिनि, अहिड़े ॿिनि मुल्कनि जो हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं थियणु ऐं कशीदगी जो वधणु, अवां सम्झो था त टी आलमी जंग इतां शुरूआत शुरू थी सघे थी या शुरू थी चुकी है ईरान ऐं इसराइल जे इन्हनि हमलनि खां पोइ? सोशल मीडिया जो दौर है। कंहिं ज़माने में हिटलर के गोएबल्स की ज़रूरत पवंदी हुई त वो पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू के या ईअं खणी चइजे त पंहिंजी प्रोपेगेंडा के हथी वठाइण लाइ। मुंहिंजो आवाज़ ठीक पियो अचे? थोरो लाउडली ॻाल्हाईंदव त मूंखे आवाज़ तव्हांजो क्लियर ईंदो। जी जी जी, हाँ हींअर ठीक है? जी जी बिल्कुल। त कंहिं ज़माने में इनजी ज़रूरत पवंदी। अॼुकल्ह जो जेको ज़मानो आहे उहो उनखे ईअं करे चइजे त एग्ज़ैजरेशन जो ज़मानो आहे। उनमें मिसाल तव्हां टिकटॉक या इन तरह जा जेके एटीट्यूड डेवलप थियो आहे उहो ईअं थियो आहे त हिकिड़ो माण्हू सिधो सिधो हले थो, उनखे अजीबो ग़रीब नमूने उनखे एडिट करे उनजी इवन हिकिड़ी नॉर्मल वाक खे बि ईअं लॻंदो आहे ॼणो ख़ैबर थो फतह कयूंजे। इन अंदाज़ जो जेको ही एटीट्यूड डेवलप थियो आहे, इन पर्सपेक्टिव खे में खणी करे तव्हां इन वार खे ॾिसंदव त असांखे सम्झ में ईंदो त थिए छा पियो। असां वटि अॼुकल्ह हिकिड़ो एटीट्यूड थी पियो आहे, जेकॾहिं किथे को फटाको थियो त
तव्हांखे मुख़्तलिफ़ चैनल्स या ख़ासि करे सोशल मीडिया जे चैनलनि ते थी सघे त उहा हिकिड़ी वॾी जंग करे ॿुधाई वञे ऐं आख़िर में निकिरंदो हिकिड़ो पटाको आहे। इसराईल ऐं हिन जो मामिलो इहो आहे त प्रॉक्सी तौर ते त हीअ तमामु काफ़ी वक़्त खां हिक ॿिए सां इंटेंगल्ड रहिया आहिनि। काफ़ी वक़्त खां असां वटि असांजे ख़िते में या शायदि सॼी दुनिया में ईरान प्रॉक्सी जे हवाले सां काफ़ी उनजी हिकिड़ी हैसियत रही आहे त प्रॉक्सी वार में हू तमामु घणा एक्सपर्ट आहिनि ऐं इहो ई सबबु हो त जॾहिं हिन खां पहिरियां क़ासिम सुलेमानी शायदि 2020 में उनजी शहादत थिए थी, हाणे वरी उनजी जॻह ते जेको अल-कुद्स जो कमांडर हो उहो शहीद थिए थो ऐं उनजे नतीजे में ईरान खे इहो सभु करिणो थो पवे। पर तव्हां इहो ज़रूरु ज़हन में रखिजो त एॾो सगारो मुल्क अटैक करे थो ऐं उनजो डैमेज ऑलमोस्ट नॉन एग्ज़िस्टेंट आहे। जेको ख़बरुनि में आयो, तव्हां बि ॿुधो असां बि ॿुधो ऐं ॾिठो त उनजो को बि ख़ासि डैमेज इसराईल खे न पहुतो। हाणे इसराईल ते जेकी हुकूमत आहे साईं उहा बि लॻभॻि ओड़ी टाइप जी हुकूमत आहे जहिड़ी ईरान ते हूंदी, यानी राइटिस्ट हुकूमत आहे ऐं राइटिस्ट जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि जो अमूमन एटीट्यूड सख़्तगीर एटीट्यूड हूंदो आहे ऐं उहे चाहींदा आहिनि त भई जेकॾहिं को मामिलो थिए त उनखे उन टिट फॉर टैट टाइप रेस्पॉन्स ॾियणु खपे। तंहिंजे करे तमामु घणो प्रेशर हुयो नेतन्याहू ते पंहिंजे अलाइज़ जो, पंहिंजी पार्टीअ जो, त हू ईरान खे जवाबु ॾे। पोइ हुननि बि हिकिड़ो तमामु लिमिटेड क़िस्म जो जवाबु ॾिनो आहे जंहिं लाइ ईरान बि चयो आहे त इहे ड्रोन्स अटैक हुया ऐं को वॾो को ख़ासि अटैक न आहे ऐं ॿिन्हिनि तरफ़नि खां असां इहो असरटेन करे सघूं था त ॿई काफ़ी लेम क़िस्म जा अटैक हुया ऐं इहे अटैक डैमेज खां वधीक सिर्फ़ु खानापुरी वारा अटैक हुया ऐं मां नथो सम्झां त इन्हनि अटैकनि जे आसिरे ते असां इहो तज़ियो करे सघूं था त जेतोणीकि असांखे दुआ बि करणु खपे त दुनिया वरी टीं जंग अज़ीम में न वञे, छाकाणि जो जन मुल्कनि जंगियूं ॾिठियूं आहिनि अशफाक साईं, ख़ासि करे यूरोप। ॾिसो त यूरोप हिकिड़ो बाक़ाइदे हिकिड़ो वॾो एंग्ज़ाइटी जो पीरियड गुज़ारियो आहे, वॾी तबाही जो पीरियड गुज़ारियो आहे। इहे त उहे दुआ कनि अमेरिका जे उन्हनि कैपिटलिस्टनि खे जिन मार्शल प्लान मंज़ूर कराए राति जे विच में रीबिल्ट कयो सेंट्रल यूरोप खे। ख़ुदा न ख़ास्ता अॼु जेकॾहिं असां वटि बरसाति पवे थी ऐं रोड टहे थो त उन्हनि खे साल लॻनि था रोड खे ठहण में। ख़ुदा ख़ैर करे जेकॾहिं को जंग टाइप मामिलो थिए त असां त 7 सालनि ताईं कॾहिं पंहिंजे इंफ्रास्ट्रक्चर बदर साहब अवां ज़िक्र पिया कयो त ॿिन्ही पासे खां खानापुरी वारा अटैक कया विया आहिनि। ॿिन्ही खानापुरी वारा अटैक छो कया आहिनि हिक ॿिए ते? उनमें फ़ाइदो छा थींदो ॿिन्ही खे? उनजो मुंहिंजे ख़्याल में मां जवाबु ॾेयुसि त ॿिन्ही पासनि ॾे राइटिस्ट हुकूमत आहे। इहा ॻाल्हि सम्झणु खपे। जेके बि राइटिस्ट हूंदा आहिनि उन में प्रोपेगेंडा जो अंसर तमामु घणो हूंदो आहे। मिसाल असां वटि पाकिस्तान में जेकॾहिं पॉलिटिक्स में तव्हां ॾिठो त के धुरियूं अहिड़ियूं हुयूं जेके 2 ॾींहं जेल में पई वञनि त माना ईअं पई लॻे त ॼणो 7 दफ़ा उनखे फांसी अची चुकी आहे। इन तरह जो हुन में उन्हनि जे एटीट्यूड में सख़्ती हुई। इहो जेको आहे अॻे ईअं न हूंदो हो। मिसाल सालनि जा तव्हां नेल्सन मंडेला ते केतिरा आर्टिकल पढ़िया आहिनि। 27 साल जेल में रहियो। जेकॾहिं को माण्हू 8 महीना जेल में रहियो आहे त उन ते घणा आहिनि। ॾिसो हीउ दौर प्रोपेगेंडा जो आहे। तंहिंजे करे राइटिस्ट जेके बि हूंदा आहिनि उहे प्रोपेगेंडा ते वधीक डिपेंड कंदा अथव। तव्हां इहा ॻाल्हि ॾिसो ऐं हिते बि जेको आहे ईरान ऐं इसराईल ऑलमोस्ट उन्हनि जो जेको हुकूमती अंदाज़ आहे उहो ऑलमोस्ट हिकु जहिड़ो इन सेंस में मां चवां पियो त हुते बि क्लर्जी क्लास हुकूमत में आहे ऐं उहे जेसिताईं इहे अटैक न कंदा तेसिताईं हुननि जो जीअण ज़हर थी वेंदो। तंहिंजे करे हुनखे पंहिंजे अवाम खे बि राज़ी रखिणो आहे। बाक़ी मां इन्हनि अटैक्स में किथे बि जंग जी बूइ नथो ॾिसां। अच्छा बदर साहब, अवां सम्झो था त ॿिन्ही मुल्कनि जेके बि अवां जी नज़र में खानापुरी वारा अटैक कया आहिनि, इन खां वधीक बि हिक ॿिए ते खानापुरी वारा आई अटैक हुजनि इहे कंदा, या बसि हाणे ॿिन्ही हिक ॿिए खां बदिलो वठी छॾियो आहे ऐं हाणे बसि मीडिया वार हलंदी ऐं सोशल मीडिया ऐं ॿियनि ते प्रोपेगेंडा कई वेंदी? बसि मां सम्झां थो त ॾिसो वार जेकी थींदी आहे न साईं, इहो हिकिड़ो इंतिहाई ख़तरनाक एडवेंचर हूंदो आहे इहो, ऐं कंहिं बि वक़्तु स्पिल ओवर जो थी सघंदो आहे। ॾिसो जेके लफ़्ज़ मां अॼु थो चवां ज़रूरी न आहे त इहे हमेशह जे लाइ इहे क़ाबिल क़बूल हुजनि। शयूं जेके आहिनि उहे कंहिं बि वक़्तु एस्केलेशन उन में अची सघे थी ऐं मां ईअं सम्झां थो त जेको सेन वर्ल्ड आहे, जेकी यकीननि उनजे पोयां वेस्ट जो तमामु वॾो प्रेशर आहे,
ऐं वेस्ट मां नथो सम्झां त US या इन तरह जे कंहिं मामले में हू चाहींदा त या जंग इन खां वधीक वधे, छाकाणि जो जेकॾहिं जंग वधे थी त पोइ US सां गॾु रशिया जो बहरहाल इन्फ्लुएंस मिडल ईस्ट में वधंदो, ऐं मां नथो सम्झां त US इन मामले में तयारु आहे त हू रशिया जे इन्फ्लुएंस खे हिते वधण विझण ॾे। जी बदर साहब, जीअं अवां US जी ॻाल्हि कई त एंटनी ब्लिंकन जो बयान बि साम्हूं आयो आहे त अमेरिका पियो चए त अमेरिका कंहिं बि फ़ौजी कार्रवाई में मुलविस न थींदो। ईरान इसराइल जो जेको इहो थियो आहे एपिसोड, इन जे हवाले सां अमेरिका इसराइल ते को बि अटैक थींदो आहे, अमेरिका सभिनी खां पहिरियां जेको आहे उते अची बीहंदो आहे ऐं डिफेंस कंदो आहे इसराइल जो। हिते अमेरिका छो बैकफुट ते अव्हांखे नज़र पियो अचे? जी मां ॾिसो, जेसि ताईं इसराइल जे डिफेंस जो तालुक़ु आहे त तव्हांखे यकीनन ख़बर हूंदी त जेके बि ईरान जो उन ते अटैक थियो, जेके ईरान उन ते मिसाइल्स केरिया हुया जेके यकीनन इंटरसेप्ट थिया, ऐं उन्हनि में इसराइल इहो चयो त हुनजी मदद कई हुई US, UK, फ्रांस ऐं संदसि ॿियनि अलाइज़। सो जेसि ताईं हुनजो डिफेंस जो तालुक़ु हो यकीनन इहे कंदा। बाक़ी जेकॾहिं को ब्लैटेंट अटैक थिए थो, ओपन अटैक थो थिए, त उन अटैक में बिल्कुलु US जेकी आहे उहा मां नथो सम्झां त अची सघे थी, छाजे करे जो हीउ तमामु हिकिड़ो नाज़ुक मोड़ आहे। यूक्रेन जी जेसि ताईं वार जो तालुक़ु आहे उते बि प्रॉक्सी आहे, पर पोइ बि अमेरिका ओपन इन जे लाइ आहे त यूक्रेन एॾो इम्पॉर्टेंट खितो न आहे जेॾो इम्पॉर्टेंट खितो मिडल ईस्ट ऐं गल्फ आहे, स्पेशली आयल जे करे ऐं ॿियो इकोनॉमी जे हवाले सां। तो मां ईअं सम्झां थो त इन में US सम्झे थो त जेकॾहिं US ओपन ईंदो त पोइ इहो पंहिंजी जॻह ते स्पेस मिलंदो रशिया खे, त उहो बि इन में पंहिंजी इन्वॉल्वमेंट वधाए। बदर साहब, जेकॾहिं ज़िक्र कजे त इसराइल ऐं ईरान जो, त ॿिन्ही में ताक़त जे एतबार सां वधीक ताक़तवर पंहिंजे बलबूते ते केरु आहे? जेकॾहिं अमेरिका साइड करे छॾिजे इसराइल खां ऐं पोइ ॿिन्ही जो कंपेरिज़न कजे ईरान इसराइल जो, तव्हां छा था सम्झो केरु वधीक ताक़तवर आहे? मुंहिंजे ख़्याल में त इहा त हिकिड़ी डेफिनेट ॻाल्हि आहे त ईरान वधीक सगारो आहे। ॾिसो, मुल्कनि जी जेकी ताक़तूं थींदियूं आहिनि साईं, उहे सिर्फ़ु बंदूक पिस्तौल ते न थींदियूं आहिनि, उन्हनि में पोयों हिस्ट्री जो तमामु वॾो रोल हूंदो आहे। ईरान पर्शियन एम्पायर जो तसलसुल रखे थो। ईरान सदियुनि खां हिकिड़ी तहज़ीब आहे, हिकिड़ो मुल्क आहे, हिकिड़ो उन वटि स्लोगन आहे, हिकिड़ी फिलासफ़ी, हिकिड़ो कल्चर आहे। इसराइल हिकिड़ो हैंडमेड क़िस्म जो, आर्टिफिशियल क़िस्म जो मुल्क आहे, ऐं मां नथो सम्झां त जेकॾहिं हू लैंड जे हवाले सां या कनान जी ज़मीन जे हवाले सां ज़िक्र कंदा आहिनि त पोइ हुन जा त ओतिरा वारिस अरब बि आहिनि। सो इसराइल वटि फिलासफ़िकली ओतिरा मज़बूत जवाज़ न आहिनि पंहिंजे मुल्क लाइ जेके मज़बूत जवाज़ ईरान वटि आहिनि, ऐं इहो ई सबबु आहे त जेके टिगियूं पुराणियूं तहज़ीबूं हूंदियूं आहिनि उहे एॾो जल्दी मिसमार न थी सघंदियूं आहिनि। बड़े साहब, जेकॾहिं इसराइल में जवाबी हमले जे बारे में ज़िक्र कजे त अंदरूनी खाना बि ॾिसिजे त इसराइल में पंहिंजी हुकूमत जे ख़िलाफ़ बि एहतजाज थी रहिया आहिनि। ईरान ते हमले खां पोइ हिकु पासे फ़लस्तीन सां विढ़नि पिया, ॿिए पासे ईरान सां शुरू थी विया आहिनि, त इसराइल जो जेकॾहिं तजियो कजे त इसराइल जी अंदरूनी सूरत हाल अव्हांखे छा पई नज़र अचे? त छा हुकूमत सां अवाम गॾु बीठल आहे या उहा ख़फ़ा आहे इन सॼी जंगी सूरत हाल खां? जी, इहो त इवन जंग खां पहिरियों बि ईरान जो मामिलो त तमामु सुतत थियो आहे। उन खां पहिरियों यानी काफ़ी टाइम थियो आहे हिन ॻाल्हि खे त नेतन्याहू खे काफ़ी डिटेस्ट खे फेस करणो पियो आहे। ख़ुदि हुनजे पंहिंजे मुल्क में हुनजे ख़िलाफ़ काफ़ी मुखालफ़त आहे, ऐं कनि माण्हुनि त शुरूआति में इहो बि चयो पिए त ख़ुदि जेको गज़ा में मामिलो थियो उहो बि उनजे पोयों बि हिकिड़ो साज़िश हुई नेतन्याहू जी, त कीअं हुनजे ख़िलाफ़ जेके माण्हू बीठा आहिनि उन्हनि खे तव्हां तवजो हटाए कंहिं ॿिए तरफ़ कजे। सो हींअर तमामु वॾी मुखालफ़त आहे, जेतोणीकि ईरान इन मुश्किलात मां ईरानी हुकूमत न पई गुज़रे। अच्छा भर साहब, ईरानी हमले सबब इसराइल मगरिबी मुल्कनि में जेको आहे वधीक वेझो थियो आहे। हाणे छा जिते गज़ा वारी सूरत हाल जे करे इसराइल ते बेहद तनक़ीद पे थी ऐं पूरी दुनिया तनक़ीद पे कई, छा इहो प्लांटेड न आहे त जेको
ईरान जे कौंसलखाने ते हमलो करे, पोइ ईरान वरी उन ते हमलो कयो आहे, त उन जे नतीजे में इसराइल खे काफ़ी हमदर्दियूं मिलियूं आहिनि दुनिया मां। त इसराइल जेको आहे पंहिंजो केस डाइवर्ट करण में कामयाब न वियो आहे किथे न किथे। न, उहो ईअं थींदो आहे हिस्ट्री में, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मौक़ा मिलंदा आहिनि। ज़रूरी न आहे त उनखे तव्हां प्लांटेड चयो, प्लांटेड काफ़ी गहरो अखर आहे, पर ईअं ज़रूरु थींदो आहे त कॾहिं कॾहिं हिस्ट्री में ईअं थियो आहे त मौक़ा मिलंदा आहिनि ऐं पोइ उन मौक़नि खे पंहिंजे हक़ में इस्तेमालु कबो आहे। यस, इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त तमामु घणो हिकु पासे हू कॉर्नर थी चुको हुयो, मतिलबु कुझु वक़्तु पहिरियों ईरान जे इन एस्केलेशन खां पहिरियां इसराइल काफ़ी तनक़ीद हुई, ऐं इवन जॾहिं UN में करारदाद पेश कई साउथ अफ्रीका, त अमेरिका उनखे वीटो न कयो, जंहिं थोरी तनक़ीद कई उन ते इसराइल त भई अमेरिका खे वीटो करणु खपंदो, पर अमेरिका इहा ॻाल्हि सम्झे पई त हू तमामु वॾो इंटरनेशनल प्रेशर में आहे, तंहिंजे करे हू ओपनली इसराइल जी सपोर्ट में नथो अची सघे। पर साॻिए वक़्त में अॼु जेकी पोज़ीशन आहे उन में काफ़ी माना ईअं खणी चइजे त काफ़ी कंफर्टेबल पोज़ीशन में अची वियो आहे इसराइल अॻे जी भेट में। बट मां हिनखे ईअं चवंदुमि त हुन कंहिं हालात खे पंहिंजे हक़ में इस्तेमालु करण में कामयाबु थियो आहे, पर पोइ बि स्टिल देर आर प्रोटेस्ट इन इसराइल, अक्रॉस इसराइल नेतन्याहू जे ख़िलाफ़। मां ईअं सम्झां थो त इहा काफ़ी ख़ुशाइंद ॻाल्हि आहे त अॼु बि माण्हू जेके आहिनि उहे इन ॻाल्हि ते, इसराइल जा माण्हू बि बीठा आहिनि, उहे बि इन जंग जे हक़ में न आहिनि, उहे बि गज़ा जे मथां बमबारी जे हक़ में न आहिनि, ऐं इहा पॉज़िटिव पॉइंट आहे, असांखे सम्झणु खपे। बदर साहब, ईरान ते ऐं इसराइल ते जेका ईरान ते हमलो थियो आहे, इसराइल पारां कयो वियो, वरी इसराइल ते ईरान हमलो कयो, त छा इसराइल फ़लस्तीन वारी जंग मां निकिरण जे लाइ बि इनखे यूज़ करे सघे थो त हू सॼी पंहिंजी जेका आहे फोकस ईरान तरफ़ करे ऐं हिन जंग मां जेको आहे या जेका फ़लस्तीन सां कशीदगी आहे उनखे घटाए वञे, छाकाणि त हू ॿई जेके आहिनि गज़ा फ़लस्तीनी ऐं इसराइली एतिरे हद ताईं अॻिते वधी विया हुआ जो कंहिंखे बि कंहिंजी ॻाल्हि मञण जे लाइ तयारु न हुया, ऐं इहो हिकु तरीक़ो हुजे जंग मां निकिरण जो त पाण खे ईरान ॾे डाइवर्ट करे ऐं हिन जंग खे या हिन कशीदगी खे घटायो वञे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं ईअं थिए थो त असांखे दुआगो रहणु खपे त ईअं थिए, छाकाणि जो इसराइल ऐं ईरान जी जंग में कैजुअलिटीज़ कोन्हनि। जेकॾहिं इहे डाइवर्ट थी करे हिते ई इहे बि ख़तमु थियनि ऐं होॾो गज़ा जे मामले में बि हू जेकॾहिं वापसि थियनि, ऐं तव्हांखे इहो बि ज़हन में रखणु खपे त ख़ुदि ऑक्यूपाइड एरियाज़ जे हवाले सां बि प्रेशर आहे इसराइल ते, त हू जेके आहिनि ऑक्यूपाइड एरियाज़ मां जेके माण्हू ऑक्यूपाए कयो आहे फ़लस्तीन जी ज़मीनुनि खे, उन्हनि जी बि पोइवारी करणु छॾे, जेकॾहिं इहे मामला थियनि था त पोइ मुंहिंजे ख़्याल में इहो त काफ़ी पॉज़िटिव नोट ते एंड थो थिए इहो सॼो मामलो। बदर साहब, जिथे पूरी इस्लामी दुनिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे, इवन स्टेटमेंट बि कई इस्लामी मुल्क ॾियण जे लाइ तयारु न आहिनि, अहिड़ी सूरत हाल में ईरान पारां बक़ौल अवां जे त जंहिं क़िस्म जो बि हमिलो कयो वियो आहे, पर एतिरी जुरत या एतिरी हिमत ॾेखारी वई आहे त उनखे जवाबु ॾिनो वियो आहे। अवां इनखे कीअं था ॾिसो ईरान जे अमल खे? मां ईअं सम्झां थो त जीअं असां हिन जी टॉक जी शुरूआत में चयोसीं, सभु माण्हू सभु मामला न करे सघंदा आहिनि साईं, हर कंहिंजा पंहिंजा लिंक्स हूंदा आहिनि। सो बाक़ी आहे त जेको असां वटि छा थियो आहे त ख़ासि करे कंहिंजी बि कंहिंसां इमोशनल अटैचमेंट हुजण जे करे असांखे जेको माण्हू पसंदि हूंदो आहे, जंहिंजी भर हूंदो आहे, हुनजी हर ॻाल्हि असांखे पसंदि हूंदी आहे, जेको माण्हू असांखे पसंदि न आहे हुनजी हर ॻाल्हि असांखे नापसंदि आहे। सो मुमकिन आहे ईअं बि हुजे, कुझु वधा बि हिन में अची वञे, ऐं जंगनि में उहे बि अशफाक साईं पहिरीं कैजुअलिटी ट्रुथ जी हूंदी आहे। सो ज़रूरी न आहे त असां कॾहिं सचाई ॼाणे सघूं त हक़ीक़त में सचाई छा हुई, इहो सदन खां पोइ ख़बर पवंदी आहे। अच्छा, इसराइल पारां इस्फहान ते हमलो कयो वियो आहे, इन जा कुझु ख़ासि कारण आहिनि इन शहर खे अटैक करण जा? न, इस्फहान त डेफिनेटली तव्हां पंहिंजे इंट्रो में बि चयो त इन जा तमामु घणा मिलिट्री इंस्टॉलेशन, इवन न्यूक्लियर बि उते आहिनि। सो इस्फहान जी उहा हैसियत बि आहे, इस्फहान जी तारीख़ी हैसियत बि आहे। असां बींग मुस्लिम, असांजो ईरान सां हिकिड़ो कल्चरल अटैचमेंट बि आहे, ख़ुदि उर्दू लैंग्वेज जे हवाले सां आहे, ख़ुदि जेको आहे उहो फारसी जे हवाले सां आहे, ख़ुदि रिलीजियस हवाले सां आहे। ईरान सां असांजा तमामु घणा
घणा पासा आहिनि। तव्हांखे इहो बि यादि हूंदो त जॾहिं शेर शाह सूरी हुमायूं खां हुकूमत खसी त ॿीहर मुग़लनि खे इहा हुकूमत वापसि वठी ॾियण में बि ईरान जो सपोर्ट हुई। सो ईरान सां हिकिड़ो हिस्टोरिकल बैकग्राउंड आहे। तो बाक़ी आहे त इस्फहान ख़ुदि हिकिड़ो इम्पॉर्टेंट शहर आहे। इस्फहान शहर जे करे उन स्टेट जो नालो इस्फहान आहे। उते मिलिट्री इंस्टॉलेशंस बि आहिनि ऐं उनजी इन जी करे अहमियत आहे। शायदि इन जे करे ई उनखे निशानो बढ़ाइण जी एटलीस्ट ट्राए कई वई आहे, जेको यकीनन एतिरो ई नाकाम वियो आहे जेतिरो ईरान जो हमलो नाकाम वियो। बड़ा साहब, रूस यूक्रेन, ईरान इसराइल ऐं इसराइल फ़लस्तीन, इहे टे मुख़्तलिफ़ जेके आहिनि कशीदगी या जंग जी सूरत हाल खणी चइजे त हले पई। अहिड़ी सूरत हाल में आलमी मईशत कहिड़ो रुख़ इख्तियार कंदी हाणे? जी, आलमी मईशत जे हवाले सां हमेशह ज़हन में रखो त वार वॾी डैमेजिंग हूंदी आहे जनरल इकोनॉमी लाइ, वार वॾी फेवरेबल हूंदी आहे कुझु कंपनियुनि लाइ। सो ईअं थींदो आहे त इन्हनि जंगनि मां कुझु माण्हू ॾाढा अमीर थींदा आहिनि, बाक़ी ओवरऑल इकोनॉमी खे डैमेज मिलंदो आहे। ऐं तव्हां ॾिसो त ख़ुदि ऑयल जी प्राइज़िस जंप ॾिनो हुयो जॾहिं इहे अटैक शुरू थिया, पर जॾहिं उन्हनि इहो महसूसु कयो त न, इहे के ख़ासि डैमेजिंग अटैक न आहिनि, तक़रीबन ऑयल जी इकोनॉमी में जेकी उणतुण हुई, जेकी ट्रेम्बल थी हुई, उहा कुझु न कुझु ईज़ी थी आहे। इवन गोल्ड जंहिंखे कंसिडर कयो वेंदो आहे त सभ खां सेफेस्ट प्लेस आहे ख़ासि करे वार जे वक़्त में, उन में बि काफ़ी जंप आयो, उहा बि नॉर्मल थी मोटी आहे। सो मुंहिंजे ख़्याल में जेको इकोनॉमी जॉल्ट फील कयो हुयो उनखे इकोनॉमी ॿीहर ऑलमोस्ट नॉर्मल सी ॾे अचे पई। बदर साहब, जेके मां टे मुख़्तलिफ़ कशीदगियूं या जंग वारी सूरत हाल ॿुधाई आहे, इन में ॿिनि पासनि ते इसराइल पियो विढ़े, ईरान सां ऐं फ़लस्तीन सां, ऐं हिकिड़े पासे यूक्रेन आहे। इन टिनि शयुनि में जेको सप्लायर आहे उहो यूएस आहे। यूएस छो चाहींदो या कशीदगी घटि थिए टिनी पॉइंटनि ते? जी, असुल यूक्रेन अलॻि मामिलो आहे ऐं तव्हां उनखे गॾे नथा सघो। पर उते यूक्रेन में बि हथियार अमेरिका ई प्रोवाइड पियो करे यूक्रेन खे एतिरी ताक़त न आहे। जी जी, मां उहो ई अर्ज़ु कयो त यूक्रेन जो मामिलो अलॻि आहे। यूक्रेन बेसिकली नेटो जी पुठीअ ते चढ़ी करे इहो सभु कुझु करे पियो, जेतोणीकि उन में असां अवल बि काफ़ी दफ़ा इन ॻाल्हि ते ॻाल्हाए चुका आहियूं, ॿीहर बि दोहरायां पियो, इहो कॾहिं बि कामयाबु न थींदो, छाकाणि जो इहो लाइफ एंड डेथ जो मामिलो आहे रशिया लाइ। रशिया कंहिं बि सूरत में इहो न चाहींदो त नेटो हुन जे सरहदनि ते पहुचे, ऐं यूक्रेन खे नेटो में शामिल थियण जो को जवाज़ न आहे, छाकाणि जो नेटो जो नालो आहे नॉर्थ एटलांटिक ट्रीटी ऑर्गेनाइज़ेशन, ऐं हू एटलांटिक ते न आहे। तंहिंजे करे ही हिनखे एज़ अ पॉलिटिकल प्लाय तौरु इस्तेमालु कनि था वेस्ट, ऐं उन ते हू बिल्कुलु नाकाम थींदो। ऐं ख़ुदि अदर देन इंग्लैंड जेके बि यूरोपियन मुल्क आहिनि उन्हनि बि घणे भाङे इन हवाले सां ख़ासि करे जर्मनी चयो आहे यूक्रेन खे त भई हू कंहिंजो ॿिए जो आउटपोस्ट न थिए, कंहिं ॿिए जो जेको आहे उहो सरहदी इलाइक़ो न थिए ऐं पंहिंजो पाण खे डैमेज न ॾिए। इहो त मुमकिन ई कोन्हे त कंहिं बि सूरत में प्यूटन या रशिया इहो बर्दाश्त करे त यूक्रेन नेटो में वञे, कॾहिं न वेंदो, भले जंग कहिड़ी बि सूरत इख्तियार करे। हालांकि कैजुअलिटीज़ रशिया जूं बि थियूं आहिनि, पर वाए दे आर साइलेंट ऑन इट, उनजो सबबु इहो आहे त हू सम्झनि था त जेकी प्राइज़ आहे उहा तमामु ॻरी आहे ऐं जान ॾियण जी प्राइज़ एॾी ॻरी न आहे। बाक़ी जेसि ताईं इसराइल फ़लस्तीन जो मामिलो आहे त इहो बि तमामु ड्रिघो साईं पुराणी जंग आहे। 48 खां जाको इसराइल ठहियो आहे, अरबनि सां इहो मामिलो हलंदो थो अचे। ऐं मां ईअं सम्झां थो त जेको हिकिड़ो तेज़ीअ सां अरब वञनि पिया इसराइल जे वेझो, उनखे ज़रूरु ब्रेक लॻी वियो आहे ईरान जे हिन अमल सां। तव्हांखे हिन जा खोड़ ॿिया पासा बि टाइम ॿुधाईंदो। तंहिंजे करे यूएस मां नथो सम्झां त हिन कंफ्लिक्ट खे हुन कंफ्लिक्ट खे हिक ई मिरर में ॾिसे थो। जी बड़ा साहब, आख़िर में मुंहिंजो सवाल इहो आहे त अहिड़ी सिचुएशन में जिथे किथे न किथे कंहिंजो न कंहिंजो साथ ॾियणु, कंहिंजी न कंहिंजी मुखालफ़त करणी हूंदी आहे, ऐं उहे मुल्क जेके अहिड़ी सूरत हाल में ख़ामोशी इख्तियार कंदा आहिनि, उन्हनि जे बारे में अवां छा चवंदव? ऐं मां ख़ासि तौर ते पाकिस्तान जे हवाले सां ज़िक्र कयो वेंदो आहे त पाकिस्तान सॼी सूरत हाल में ख़ामोश बणियल आहे, जॾहिं त एटमी क़ुवत आहे, वाहिद इस्लामी मुल्क आहे जेको एटमी क़ुवत आहे। छा ख़ामोश रहणु बहितर हूंदो आहे
कंहिंजी साइड वठणु ख़ामोश हूंदो आहे बहितर हूंदो आहे या न्यूट्रल रहणु अहिड़ी सूरत हाल में उहा वधीक बहितर कंडीशन हूंदी आहे? मुंहिंजे ख्याल में पाकिस्तान मोरल त सपोर्ट इवन हाणे पोयनि ॾींहंनि में प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी जॾहिं ख़िताब कयो कंबाइन हाउस खे त उन में बि उन ज़िक्र कयो त उहो इसराइल सां गॾियल आहिनि, कश्मीर जो बि ज़िक्र कयईं, इसराइल सां बि गॾु सॉरी फ़लस्तीन सां गॾु आहिनि, तो उन कश्मीर जो बि ज़िक्र कयो। सो मां ईअं सम्झां थो त पाकिस्तान मोरली त ज़रूरु हुन सां बीठो हूंदो आहे, बाक़ी पाकिस्तान हाणे इन कंडीशन में कोन्हे। पाकिस्तान मिडल ईस्ट जो प्लेयर बि न आहे, पाकिस्तान एशियन मुल्क आहे ऐं पाकिस्तान को बैन अक़वामी क़ुवत बि न आहे त हू सत समुंड पार वञी मामलनि में इंटरफेयर करे जीअं US करे सघे थो। ज़ाहिर आहे पाकिस्तान खे पंहिंजी महल वक़ू जे हवाले सां जियो पॉलिटिकल मामलनि जे हवाले सां ई डिसीजन वठिणो हूंदो आहे ऐं पॉलिटिक्स में हमेशह ज़हन में रखो, फॉरेन पॉलिसी में स्पेशली कॾहिं बि इमोशन्स कारगर न हूंदा आहिनि ताईं, उते तमामु घणियूं कैलकुलेशन्स हूंदियूं आहिनि ऐं मुल्कनि खे पंहिंजी हिफ़ाज़त बि ज़हन में रखणी हूंदी आहे। सो तज़िया त पाण करे सघूं था पर मुल्कनि खे ॿिए नमूने हलणो आहे। जी बदर साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, बदर समेजो साहब असां गॾु मौजूदु हुया। असां ज़िक्र पे कयोसीं ईरान ऐं इसराइल जे कॉन्फ्लिक्ट जे हवाले सां। इसराइल ऐं फ़लस्तीन जी इहा जेका जंग शुरू थी हुई जंहिंमें हिन वक़्त ताईं हज़ारे फ़लस्तीनी मासूम जेके शहरी आहिनि उहे शहीद थी चुका आहिनि। इहा जंग इसराइल फ़लस्तीन ताईं महदूद न रही आहे ऐं ॿिया कुझु जेके नार मुल्क आहिनि उहे बि आहिस्ते आहिस्ते इन जंग में शामिल पिया थियनि। ईरान जे कौंसल खाने ते इसराइल पारां हमिलो कयो वियो ऐं ईरान उनखां पोइ रिटेलिएट कयो ऐं भरपूर जेको आहे उहो जवाबु ॾियण जो फ़ैसिलो कयो ऐं उहो ॾिठो बि वियो त ईरान जेको आहे उहो भरपूर नमूने सां इसराइल ते उनजो अटैक कयो। उनजे बदिले में वरी इसराइल जेको आहे ईरान जे शहर इस्फ़हान ते, छाकाणि त उते कुझु फ़ौजी जेके अॾा आहिनि या जेके फ़ौजी ऑफिसूं आहिनि उन्हनि ते हमला करण जी कोशिश कई आहे त उनखां पोइ हिन वक़्तु सूरत हाल वधीक जेका आहे उहा असांखे कशीदगी तरफ़ वधंदे नज़र पई अचे। कुझु तजिया निगार ऐं कुझु एक्सपर्ट इहे बि ॻाल्हि कनि था त ही टीं आलमी जेका जंग आहे, टीं अज़ीम जंग ॾांहुं सूरत हाल वञे पई ऐं जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल पैदा थिए थी त हिन वक़्तु अवां सभु बहितर ॼाणो था त काफ़ी मुल्क अहिड़ा आहिनि, 6-7 मुल्क अहिड़ा आहिनि जेके एटमी ताक़त रखनि था ऐं उन्हनि वटि एटमी हथियार आहिनि। जेकॾहिं एटमी हथियार धरती ते इस्तेमालु कया विया त असांखे हिरोशिमा ऐं नागासाकी वारा किस्सा जेके आहिनि उहे इंसान विसारे वेहंदो। जेका तबाही हिन वक़्तु एटमी हथियारनि जे ज़रिए जेकॾहिं उहे इस्तेमालु थियनि था इन जंग वारी सूरत हाल में त उनखां कई लखें करोड़े दफ़ा वधीक जेका आहे उहा तबाही अची सघे थी। आलमी अॻवान या आलमी लीडर जेके आहिनि उहे हिन वक़्तु कंहिं बि सूरत हाल खे कंट्रोल करण जी पोज़ीशन में न पिया नज़र अचनि। ईरान जेको आहे उहो पंहिंजे जेको दुश्मन आहे इसराइल उन ते हमला करणु पियो चाहे। इसराइल खे ज़ाहिर आहे अमेरिका जी जेका आहे उहा ओपन सपोर्ट जेका आहे उहा हर वक़्तु हासिल रहंदी आहे ऐं उनजे बदिले में ईरान जॾहिं हमलो करे थो त इसराइल बि भरपूर कार्रवाई करे थो। हाणे जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में ॿिया अहिड़ा मुल्क जेके अहिड़ियूं ताक़तूं रखनि था, एटमी हथियार रखनि था ऐं उहे अहिड़ी जंग में या अहिड़ी कशीदगी में अची शामिल थींदा त पोइ बाक़ाइदगी सां चई सघिजे थो त टीं जेका अज़ीम जंग आहे उनजी बाक़ाइदगी सां शुरूआत थी सघंदी ऐं उनखां पोइ ही धरती जेका आहे उहा रहण जे क़ाबिल बि न हूंदी ऐं केरु इंसान जेको आहे इंसानियत जेका आहे इन धरती तां ख़तम बि थी सघे थी। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।